जानी होल्ड में चवां पियो रखो इन जे करे चवां पियो त मां मथे अबे वारा वेठा हुया वॾा वेठा हुया मां हाणे हेठि लही आयो आहियां हाणे हेठि अची तूं ॻाल्हाए जेको ॻाल्हाइणो आहे ॻाल्हाए जानी हाणे ॻाल्हि ॿुध न मां बि तुंहिंजे इंतज़ार में सॼो साल गुज़री वियो आहे हाणे त मूंखे मुंहुं ॾिसार न जानी शादी हले कॾहिं जे तेसि ताणी मां केतिरो इंतज़ारु कयां हे तूं मूंखे साल सॼो थियो आहे ईअं रोज़ु चईं थी त सुभाणे शादी थींदी ॿिए ॾींहुं शादी थींदी मथे महीने में शादी थींदी मां हाणे त पंहिंजी मिल्कियत खपाए तबाह अची वियो आहे हाणे मूंखे मुंहुं त ॾिसां न हिकु त मां तुंहिंजो मुंहुं बि न ॾिठो आहे तूं हाणे अलाए कीअं सोणी त हूंदी आहे ॻाल्हाइण मिठड़ो थी ॻाल्हि ॿुध जानी पैसा हेॾा न खपाए न खपाए इहे सिंगार सुर्खियूं मेकअप न वठंदी कर तूं मूंखे ईअं ई वणंदी आहे जॾहिं मिलंदी आहे त वणंदी आहे तुंहिंजो आवाज़ु मिठो आहे त तूं बि भली हूंदी आहे लाज़मी मूंखे वणंदी आहे हाणे जॾहिं तूं मूंखे वणंदी आहे हा तूं राज़ी तो मैं राज़ी तूं राज़ी क्या करेगा काज़ी हा तूं काजे लाइ सिंगार थी करे जहिड़ी आहे मूंखे अखियुनि ते आहे पोइ इहो हुस्न ॿिया ॾिसी वेंदा त पोइ मां छा ॾिसंदुमि हा जाई बि वियो मां बंदि कयां कयां हिकु त हाणे बंदि बि करे वई थोरो ॻाल्हाए पुछां सुभाणे चवांसि मिले मां सां हलो अदा गुलज़ार पर थी हाले मां छो मुंहुं ईअं सफ़ा ईअं थी वियो अरे गुलज़ार हाणे तूं मुंहिंजो नंढे लाइ जो यार बि तूं आहे दोस्त बि तूं आहे भाउ बि तूं आहे दुख सुख जो हाल सॼो मां तोसां कंदो आहियां यार साल थी वियो आहे मूंखे हिन छोकिरी इश्क में तबाह करे छॾियो आहे अबे जा होॾो लितर पादर रोज़ हेॾो मां जेको आहे सफ़ा पाण खे बर्बादु करे छॾियो आहे रातियुनि जूं रातियूं जागी जागी अञा ताईं हिन छोकिरी जो मां मुंहुं ॾिठो आहे न चहिरो ॾिठो आहे हाणे मूंखे ॻाल्हि इहा ई त तव्हांजी वॾी में वॾी खामी आहे जो बग़ैर ॾिठे इश्क ते पाण खे लुटाईंदा आहियो पाण खे तबाह कंदा आहियो तूं हुनखे ॾिठो आहे न हा अड़े सुहिणी हूंदी ॻाल्हि हाला भलो अथसि आवाज़ु सुहिणो त माना पोइ शिकिल बि सुहिणी हुजे ईअं आहे न दिलि ख़राबु न करे वांगुरु हुजाई अरे दिलि ख़राबु छो थो करे ॻाल्हि ॿुध मां न कल्ह बि ताज़ो 50,000 मोकिलियो अथमांसि घणो 50,000 भाउ अरे 49 हुयो हैं 49 हुयो माना उन ॾे 49 पोतो हूंदो न चरिया 1000 इज़ी लोड वारा इहे जेके न जेके इज़ी पैसा वारा 20 रुपया 1000 ते कटींदा आहिनि माना 1000 वियो चटणी थी ऐं उन खां अॻु में बि मां जेको आहे न अलाए छा छा मोकिलियो आहे छा छा यादि हिकिड़ो मोकिलियोसीं 50 हिकिड़ो 25 ॿिया ऐं हिकिड़ा मां सम्झा थो 2.5 लख डायरेक्ट जेके हुया कैश उहे अकाउंट जेको ॾिनो जेको बैंक जो उन में मोकिलियासीं है न तोखे कीअं ख़बर पई एतिरनि पैसनि जी एतिरनि कमनि जी तोखे कीअं ख़बर पई मां ख़बर आहे मूंखे तुंहिंजे प्रकारनि जी छड़ो चवंदा आहिनि हा ख़बर आहे मूंखे जानी अड़े अड़े हा कल्ह बि मां अबे जो स्कूटर खपाए पैसा ॾिनामांसि हाणे ॻाल्हि ॿुध गुज़ार सलाह ॾे मां छा कयां पोइ वरी हाणे उन ईअं चयो हूंदा हाय अल्लाह इन मां जोड़ा बि वठी आयमि ऐं सैंडल बि वठी आयमि ऐं मेकअप त कंदी न आहियां बाक़ी जेको आहे न सियारो बि आहे 3 खन जैकेट बि वरिता अथमि हेॾी आवाज़ु त माना जेको फोन ते ईंदो आहे उहो ई आवाज़ु तुंहिंजो लॻे थो पियो तूं छोकिरियुनि वांगुरु ॻाल्हाईंदो आहीं छा तूं बि अड़े उन जो आवाज़ बि अहिड़ो ई आहे सफ़ा अहिड़ो ई आहे न हा त पोइ उहा हूंदी उहा यार आवाज़ वाकई ईअं अथसि पोइ त तूं मर्दनि जा आवाज़ कढे थो त वाकई मूंखे भउ छे थो को मर्द न हुजे पोइ यार हाणे सची ॻाल्हि ॿुधाए मूंखे हाणे भउ छे थो आवाज़ ईअं तो कढियो हाणे ईअं आवाज़ अथसि छा कयां मूंखे बाबो अची वियो हाणे मुंहिंजी जान त छॾे अड़े अड़े तक त सची ॿुधाए तूं त न आहे हा मां ई त आहियां मुंहिंजा जानी तूं ॻाल्हाए पियो मूंखां फोन ते अरे साल थियो आहे तूं मूंखे बर्बादु कयो आहे हिसे पंहिंजी आवाज़ में छोकिरे जी आवाज़ में ॻाल्हाए ॻाल्हाए मूंखे बर्बादु कयो लुटियो थी फिरियो थी कयो अरे बर्बादु न कयो आहे बाक़ी आबादु कयो आबादु कयो आहे वाह वाह जो आबादु कयो थी मां न छॾियो अबे जो कंप्यूटर न छॾी LCD न छॾिया स्कूटर न छॾिया घर में धाण थिपा सॼा विकिणी मां तबाह कयमि अड़े उहे पैसा तूं खणी मूंखे लुटे छॾी अञा छा थो चवे त मां जेके पैसा तूं मोकिलिया न हा पोइ सार ॾे हा धूड़ तो ॾे मोकिलिया तूं खाधा न
उहो सॼो मूं वटि सॼी डिटेल लिखियलु आहे त कहिड़े तारीख़ ते शबीर एतिरा मोकिलिया, कहिड़े तारीख़ ते एतिरा वॾो हेॾे वॾो लाभ मुंहिंजा पैसा बि खाधा थी हुनखे तारीख़ सां लिखियो बि अथी छो थो मुंहिंजो अंदरि सारे ईअं मूंसां छो कई मां तोखे छा कयो मां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो तूं मां तोखे तबाह थियण खां बचायो आहे मुंहिंजा दोस्त तबाह थियण खां बचायो आहे जेके तूं पैसा मोकिलंदे न रुख़सार ॾे यानी मुने हा उन मां तुंहिंजे लाइ दुकान बि वरितो उन में सामान रखियो माशाल्लाह हाणे मुंहिंजे पैसनि मां वरी दुकान खोलियो थी मुंहिंजे पैसनि मां दुकान खोलियो थी अरे ॿुध त निभागा उहो तुंहिंजे ई लाइ त ठाहियो आहे बाक़ी पंहिंजे लाइ अलाह जा गंज आहिनि माशाल्लाह तो वांगुरु ईअं इश्क ते तिरकी कोन पवंदो आहे मुंहिंजे लाइ कीअं माना मुंहिंजे लाइ दुकान ठाहियो थी उहो सॼो कुझु जेको बि दुकानु आहे उहो सॼो कुझु तुंहिंजो ई आहे ऐं इन ॻाल्हि जी चाचे खे बि ख़बर आहे चाचे खे मूं ॿुधाए छॾियो चाचा शबीर जा प्रकार हे थी हाणे मुंहिंजे आवाज़ ते हिरकिजी पाण खे पियो थो हुन चयो त चए जेको बि आहे पुट तूं हुनखे सम्झाए हाणे मूंखे ॿियो ॿुध ओॾी महिल तोखे सम्झायां तूं इश्क जे हंध ते हुए न सम्झी सघियां मां तोसां इहो तरीक़ो हली करे सॼो कुझु मां सची ॿुधाए जाए तो दुकान खोलियो आहे मुंहिंजे लाइ हा बाबा जेके बि मां मूड़ो कोट साल में जेका धूड़ पाती आहे मां छा ई मुंहिंजी मतिलबु आहे मां मौक़ारो पंहिंजो जेके बि पैसा ॾिना आहिनि सभु तो वटि महफ़ूज़ आहिनि महफ़ूज़ उहो दुकानु अॼु बि तुंहिंजो सुभाणे बि तुंहिंजो तूं सुभाणे को बिस्मिल्लाह करे सवेरे उथी अलाह खे यादि करे निमाज़ पढ़ी वञी दुकान ते वेह ऐं शराफ़ जी ज़िंदगीअ सां पंहिंजो रोज़गार कर मां अॻे ई चवां घर वारनि खे तंग न कर मां कोन अॻे ई चवां पियो मुंहिंजो सचो यार तूं आहे भाउ बि तूं आहे वाक़ई हेॾे हेॾे मुंहिंजियूं त तूं अखियूं खोले छॾियूं अदा भाइरो ॻाल्हि ॿुधो हे जेका मां धूड़ पाती आहे छाई पाती आहे हे बेली हीअं कमु तव्हां कॾहिं न कजो हा तव्हां इहो अणॾिठो इश्क ऐं मोबाइल ते जेको आहे इहो छोकिरियुनि जो आवाज़ु कढी जेको माण्हू ब्लैकमेल कंदा आहिनि पोइ मर्दनि खे ब्लैकमेल करे वरी कचे में घुराइनि था उते ॿधी विया आहिनि था पोयां पैसा घुरनि था इहे तबाहियूं सॼियूं हिन मोबाइल ते आवाज़ मशीनूं वरितियूं हा हे त मुंहिंजो यार हुयो दोस्त हुयो भाउ हुयो जंहिं मुंहिंजे लाइ पैसा घराए दुकान खोलियो हो तव्हां लाइ दुकान न खोलींदा हो तव्हां लाइ खॾ खोटींदा उते पूरींदव तबाही ॾींदव न कजो ईअं सो महिरबानी करे कंहिं बि अणॼातल माण्हूअ जे आवाज़ ते कॾहिं बि हिरकिजी कंहिं तरफ़ न वञो ऐं न ई वरी पाण खे तबाह कयो के माण्हू अहिड़ा बि हूंदा अथव लेडीज़ जो आवाज़ करे जीअं हिन कयो आहे मां करे हिनखे फुरियो त न मूं त हिनखे पर जेको हूंदो न हू तव्हांखे ईअं हिन मूं वांगुरु आबाद कोन कंदा तबाह करे छॾंदा महिरबानी कयो पंहिंजो ख़्यालु कयो पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु कयो पंहिंजे मुस्तक़बिल जो सोचो ऐं पंहिंजी तरक़ी कयो इन इश्क जे चकर में न अचो ऐं अणवाक़िफ़ आवाज़ ते हिरकिजो ॿी ॻाल्हि इहा थोरो हेॾे ॾिसो बाबा औरत ज़ात त आहे ई बददिमाग़ी उनखे त खुड़ी में अकुल आहे उहो बि सॼे लते खां पोइ गुम आहे तव्हां त मर्द माण्हू हो न सम्झो था सोचो था सभु बाबा कंहिंसां अगरि प्यारु थिए थो त उनजो रिश्तो वठो हक़ करे तव्हां निकाह करे उनखे पंहिंजे घर में आणियो पोइ उन पंहिंजी ज़ाल सां घरवारी सां प्यार मोहबत कयो ऐं निकाह बि ही जोड़ियूं जेके थींदियूं आहिनि न आसमान ते ठहंदियूं तव्हां असांजे हथ में न आहे सो जेकॾहिं असां तव्हां कंहिं बि भाउ जे नसीब में का छोकिरी लिखियल न आहे मालिक जे तरफ़ो महिरबानी करे उनखे ईअं घर खां भॼाए करे ऐं उहो निकाह न कयो ऐं उहो निकाह बि कामयाबु नथो वञे इहे कई वाक़िया थिया आहिनि के किथे छोकिरियूं मारियूं वयूं त किथे वरी उहे छोकिरा मारिया इहा जेका भाउ हाणे गुज़ार ॻाल्हि करे वठो न वाक़ई बि इहा भली ॻाल्हि थो करे कॾहिं बि कंहिं छोकिरी खे भड़काए उनखे इश्क में फासाए बेरी उनखे घर खां न भॼायो उनजी अबे अमा जी उन्हनि जी इज़त जो ख़्यालु कयो उनजे ख़ानदान जो ख़्यालु कयो इज़त जो बेली छो त चवणी आहे त ॿिए खे बेसुकून करे कॾहिं पाण बि सुकून सां न वेही सघंदो सो महिरबानी करे पंहिंजे उन्हनि जे अबे अमा खे बेसुकून न कयो ऐं जेकॾहिं सुकून चाहियो था दिली सुकून चाहियो था ऐं जेकॾहिं तव्हांजी मोहबत उन सां सची ऐं दिली मोहबत आहे त तव्हां उनजी घुर कयो बाक़ी मिलणु त अलाह जे हथ में आहे अलाह ख़ुशि करे तव्हांखे आबाद करे अगरि तव्हांखे असांजो हे मैसेज पसंदि आयो आहे ऐं हिन वीडियो खे लाइक कमेंट शेयर कजो सब्सक्राइब कजो असांजो चैनल खे हे जीअं चवंदो अथव घंटी खे हणिजो हा महिरबानी अलाह ख़ुशि करे गुलज़ार भाॼी महिरबानी अब दुकान में सामान इलाही रखियो आहे न सभु सामान थी तूं छड़ो बिस्मिल्लाह करे सुबुह सां वञी निमाज़ त ज़रूरी आहे निमाज़ पढ़ी बिस्मिल्लाह कंदे रोज़ीअ में बरकत पवंदी छो त हाणे अगरि मां सची पची का छोकिरी फोन कंदी बि मां न खणंदो मां त कंहिंसां बि न ॻाल्हाईंदुमि मां पंहिंजे अबे अमा जी इज़त करे पंहिंजे धूड़ पइजी मुंहं में छाई पइजी मुंहं में अञा नथी मुड़े अलाह कयो शाबाश ओके खुदा हाफ़िज़।